मुल्क में अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलण घुर्जे। आईनी अदालतुनि ज़रिए अवाम खे तकड़ो इंसाफ़ मिलंदो आहे। मुल्क खे आइन ॾींदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल थियो। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जो अदालती क़त्ल करे मुल्की तरक्की जे रस्ते खे रोकियो वियो। शहीद राणी जो मुतालबो हो त आइनी अदालतूं ठाहियूं वञनि। पीपी हमेशा आइनी अदालतुनि जी हिमायत कंदी रही आहे। पीपल्स पार्टी अदालती सुधारा चाहे थी। मिसाके जमहूरियत में तय थियो हो त आइनी अदालतूं ठाहियूं वञनि। अदलिया खे तक़सीम करण जी कोशिश कई पई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमन जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयईं, हिन मुल्क में को बि इदारो आसमान तां नाहे लथो। पार्लियामेंट ई वॾो इदारो आहे। पार्लियामेंट खां वधीक को बि इदारो नाहे। उते कानून ऐं आइन ठहंदो आहे। मुल्क में कानून ठाहिण जो अख़्तियार सिर्फ़ पार्लियामेंट वटि आहे। मुतालबो आहे त इफ्तिखार चौधरी ऐं साकिब निसार खां मुरादूं वापसि वरितियूं वञनि। को बि चीफ जस्टिस अचे, असांखे को फ़र्क़ु न पवंदो। पीपी अदलिया खे ग़लति नाहे ॻाल्हायो। जजिस ऐं सुप्रीम कोर्ट ते हमलो नाहे कयो। बानी पीटीआई केतिराई भेरा अदलिया ऐं जजिस खे धमकियूं ॾिनियूं। मुतालबो आहे त इफ्तिखार चौधरी ऐं साकिब निसार खे चीफ जस्टिस न चयो वञे। मुतबादल तवानाई जी नुमाइश मुल्की हालतुनि जे हवाले सां अहम आहे। हिन वक़्तु मुल्क जो सभ खां वॾो मसइलो तवानाई आहे। तवानाई मुल्क जो सभ खां वॾो ऐं पुराणो मसइलो आहे। ज़राअत वारे मसइले जो हल ट्यूबवेल आहिनि। नुमाइश में 20% मक़ामी 80% परॾेही कंपनीज़ स्टॉल्स लॻाया आहिनि। परॾेही सीड़पकारी अचण सां मुल्की मईशत खे हथी मिले थी। परॾेह मां माण्हू अचनि था त सियाहत में इज़ाफ़ो थिए थो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमन जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा तरफ़ां जस्टिस मंसूर अली शाह जे ख़त जो जवाब। जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां प्रैक्टिस प्रोसीजर कमेटी इजलास में शिरकत खां इनकार कयो। ज़रियनि मूजिब जस्टिस मंसूर अली शाह ख़त खे सदारती ऑर्डिनेंस ते ख़दशनि खां आगाह कयो हो। जस्टिस मंसूर अली शाह तरफ़ां जस्टिस मुनीब अख्तर जो कमेटी मां कढण ते सवाल उथारियो हो। जस्टिस याही आफरीदी खे जजिस कमेटी में शामिल थियण जो चयो वियो हो। जस्टिस याही आफरीदी कमेटी में शामिल थियण खां माज़रत कई। जस्टिस याही आफरीदी जी मौजरत ते जस्टिस अमीनुद्दीन खान खे कमेटी में शामिल कयो वियो। चीफ जस्टिस जो ख़त। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े उर्ज़मुक में कयो वियो। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान 8 ख़्वारिजी दहशतगर्द मारिजी विया। ख़्वारिजी दहशतगर्द मासूम शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। मुल्की मईशत लाइ वाशिंगटन मां वॾी ख़ुशख़बरी। IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड पाकिस्तान लाइ $7 अरब जे बेल आउट पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान कर्ज़ जी पहिरीं किस्त 30 सितंबर ते मिलंदी। पाकिस्तान लाइ IMF जो नओं कर्ज़ प्रोग्राम 37 महीननि ते ॿधलु हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कर्ज़ प्रोग्राम जी मंज़ूरी ते इत्मिनान जो इज़हार। संदसि चवणु आहे त मुआशी सुधारा आणण जो अमल जारी रहंदो। मुआशी हदफ़ हासिल करण जे लाइ महिनत जारी रखी वेंदी। पाकिस्तान अंदरि सीड़पकारी में इज़ाफ़ो मुआशी टीम जी महिनत जो सबूत आहे। ईअं ई महिनत जारी रही त ही पाकिस्तान जो आख़िरी IMF प्रोग्राम हूंदो। वज़ीर आज़म पारां IMF पैकेज बाबति सहकार फ़राहम कंदड़ दोस्त मुल्कनि सऊदी अरब, UAE ऐं चीन जा बि थोरा मञिया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां मुलाक़ात। ग़ज़ा जी सूरत हाल ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो, असां जूं दिलियूं फ़लस्तीन सां गॾु धड़कनि थियूं। फ़लस्तीन सां ॿधीअ जो इज़हार ऐं ग़ज़ा में फ़ौरी जंगबंदी जो मुतालबो कयूं था। इसराइल फ़लस्तीनी अवाम ते ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी ऐं बर्बरियत जी मज़म्मत कयूं था। इसराइल खे फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म खे रोकणो पवंदो। हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो इम्कान। पेट्रोल जी क़ीमत में 1 रुपयो या बरक़रार रखण जो इम्कान। डीज़ल जी क़ीमत में 3 रुपया घटिताई जो इम्कान आहे। पेट्रोलियम शयुनि में घटिताई जो ऐलान 30 सितंबर ते कयो वेंदो।
पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी आइन में तरमीम करण चाहिनि था। अरिड़हीं तरमीम लाइ पीपी जो किरदारु अहम रहियो आहे। मुल्क में आइन में तरमीमुनि जूं ख़बरूं हलन पयूं। जॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त पीपल्स पार्टी खां सवाल थींदा आहिनि। अॼु असां 26 आइनी तरमीम ते ॻाल्हि करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह ॻाल्हि ॿोल जो रस्तो अख़्तियार कयो आहे। अरिड़हीं तरमीम में भी पार्लियामेंट के अख्तियार मिलिया। आमरीत के दौर में पीपी हमेशा आवाम की गाल कई। पीपी अगवान आजिज़ जामराजी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयई आइन जे तरमीम लाइ मुल्क में माहौल ठही वियो आहे। आइनी तरमीम केतरनि सालनि खां पोइ थींदी आहे। पीपी आइन ठाहींदड़ पार्टी आहे। आइन के बहितर करण लाइ पीपी कम कंदी आहे। आइन ठाहींदड़ पार्टी ख़िलाफ़ ॻाल्हियूं करण ते अफ़सोस आहे। जम्मू कश्मीर जो तकरार आलमी अमुन लाइ ख़तरो करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की बैरूत में बमबारी की मज़म्मत। कश्मीर मामले ते सलामती काउंसिल के ठहराव ते अमल दरामद थियण घुरिजे। जम्मू कश्मीर के मसइले जो हल न थियण सबब ख़िते के अमन के ख़तरो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सलामती काउंसिल के मुबाहिसे लीडरशिप फॉर पीस के ख़िताब चयाई इसराइल के संदसि जंगी ॾोहनि जो जवाब ॾियणो पवंदो। तकरारनि के हल न करण सां असांजो मुस्तक़बिल ऊंदाहो थी सघे थो। अमरीकी सदर जो बाइडन विच ओभर में डिघी जंग जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो। जो बाइडन चवे थो विच ओभर में डिघी जंग जो ख़तरो मौजूद आहे, पर एक मौक़ियो भी आहे। बरियासती हालत इसराइली वज़ीर आज़म के मौक़िफ़ ते मुतफ़िक़ न आहियां। हिज़्बुल्लाह ऐं ग़ज़ा में जंगबंदी थी वञे त पोइ सॼो ध्यानु ओलह किनारे तरफ़ थी सघे थो। असां तब्दीली ॾिसण जा ख़्वाहिशमंद आहियूं। लिबनान में मुकम्मल जंगबंदी थी तो ईरान लातालिकी जो इज़हार न कंदो। ईरानी परडेही वज़ीर अब्बास अराग़ची ख़बरदार करे छॾियो। चवे थो इसराइल के लिबनान ते हमला रोकण घुरिजनि। सलामती काउंसिल के अमन ऐं सलामती के बहाल करण लाइ मुदाख़लत करणी पवंदी। ख़ितो जंग जे वॾे पैमाने ते आहे। इसराइल समूरियूं हदूं पार करे चुको आहे। इसराइल के ॾोह जी सज़ा मिलण घुरिजे। ईरान लिबनान में इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ हिज़्बुल्लाह की हिमायत करे थो। गॾियल क़ौमनि के लिबनान में इसराइली जारियत जो फ़ैसिलाइतो जवाब ॾियणु घुरिजे। रूस या बेलारूस की सलामती के ख़तरो थियो त एटमी हथियार इस्तेमाल करण सां देर न कंदासीं। रूसी सदर व्लादिमीर पुतिन की धमकी। चवे तो रूस या उन जी रियासतुनि ते एटमी हथियार इस्तेमाल कया विया त रूस उन खे गॾियल हमलो तस्वुर कंदो। नई पॉलिसी में समूरा शर्त वाज़े कया विया आहिनि, जंहिंमें रूस एटमी हथियार इस्तेमाल करे सघे थो। एटमी हथियार ई रूस ऐं उन जे अवाम खे तहफ़ुज़ ॾेई सघनि था। कराची सेहत खाते सूबे में मलेरिया के मरीजन जा अंग अखर जारी करे छॾिया। सेहत खाते जो चवण आहे त 2023 खां हेल ताईं सूबे में 1,91,554 मलेरिया जा केस रिपोर्ट थिया। सभ खां वधीक बदीन ज़िले में मलेरिया जा केस ज़ाहिर थिया आहिनि। बदीन में 25,330, मीरपुखास में 18,437, जैकबाबाद में 17,565 केस ज़ाहिर थिया। जामशोरो में 15,533, दादू ज़िले में 11,169 मलेरिया जा केसेस रिपोर्ट थिया। ठटे ज़िले में 10,303, लाड़काने में 9,471, शिकारपुर में 9,134 केस रिपोर्ट थिया। खैरपुर में 9,079, हैदराबाद में 7,306, शहीद बेनज़ीराबाद में 6,399 केसेस रिपोर्ट थिया। मटियारी ज़िले में 5,695, नौशेरो फिरोज में 5,445, टंडोलायार में 4,315 केसेस रिपोर्ट। उमरकोट में 3,749 मलेरिया जा केसेस रिपोर्ट थिया। कराची डिवीज़न में मलेरिया जा 1,508 केस ऐं मलीर में 810 केसेस रिपोर्ट थिया। शहीद साफ़ी जान मोहम्मद महर कत्ल केस में गिरफ्तार थियल जवाबदार बशीर महर की ज़मानत मंजूर। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में शहीद जान मोहम्मद महर कत्ल केस की ॿुधणी। अदालत जवाबदार बशीर महर की 2 लाख रुपया एवज़ ज़मानत मंजूर कई। जवाबदार बख्शल उर्फ बख्शू ऐं बाबर महर की ज़मानत बरक़रार। अदालत तरफां जवाबदार बख्शल महर ऐं बाबर महर की ज़मानत रद्द करण बाबति फरियादी धुर जी दरख़्वास्त रद्द। कोट मीर मोहम्मद में हथियारबंदन पारां साथी कैदी फरार। पुलिस में थरथलो। किंगरी कोर्ट में हाज़िरी ते आयल जवाबदार महबूब नारेजो के संदसि साथी छॾाए विया।
मुज़ाहिमत एहलकार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदनि पुलिस खे यरगमाल बणाए कैदी खे फ़रार कराए विया।